सिंध हुकूमत वफ़ाक़ जे पेश कयल बजट के अवाम दुश्मन ऐं माण्हुनि जे खीसनि ते धाड़ो करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं नासिर शाह चयो आहे त बजट में कूड़ा अंग अखर ॾसिया विया आहिनि। अवाम खे रिलीफ त नाहे ॾिनो वियो, पर उन्हनि जो मुआशी क़त्लेआम ज़रूर कयो वियो आहे। महांगाई जे हिसाब सां 10 सैकड़ो पेंशन ऐं पघारुनि में वाध मायना नथी रखे। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं नासिर हुसैन शाह प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो त वफ़ाक़ी बजट में अंग अखर कूड़ा ॾेखारिया विया। बजट अवाम जे खीसनि ते धाड़ो आहे। महांगाई जे हिसाब सां वधायल 10 सैकड़ो पघारूं अवाम खे छा मुहैया करे सघंदियूं। उन सां हुकूमत जी कारकर्दगी जी पत वाइखी थी वई आहे। हिननि चयो त सिंध लाइ रखियल स्कीमुनि खे हिकु कंपनी मार्फत मुकमल कयो वेंदो, छाकाणि त सिंध जे तरक़ियाती बजट में सूबे सां बेसाख घाती कई वई आहे। सूबाई वज़ीरनि चयो त बजट में वापारियुनि ऐं सीड़पकारनि खे बि को रिलीफ नाहे, रुगो दावाऊं आहिनि। सनतुनि जी गैस ऐं बिजली बंदि कई पई वञे। डिघी लोड शेडिंग सां सनती शोभा मुतासिर पिया थियनि। सईद गनी ऐं नासिर शाह चयो त वफ़ाक़ में वज़ारतुनि जा मज़ा माणींदड़ सिंध सां तालुक़ रखंदड़ वज़ीरनि मर्दमशुमारी वारे मामले ते सौदो कयो आहे। उन्हनि चयो त मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत जे रवैये सां वफ़ाक़ ऐं सूबे सिंध में विछोटियूं वधंदियूं। आमदनी खां वधीक असासा केस में MPA फारूक शाह जी गिरफ़्तारी बाबति ॻाल्हाईंदे सईद गनी ऐं सूबाई वज़ीर नासिर शाह चयो तॾहिं पाण चयो त असां ख़ुर्शीद शाह खां जांच मुकमल कई आहे। जल्द रेफरेंस दाख़िल कयो वेंदो। पोइ हाणे फारूक शाह जी गिरफ़्तारी कहिड़ी बुनियादनि ते थी आहे। उन्हनि चयो त ॾेब न्याज़ी गठजोड़ सां रुगो इंतकाम वरितो पियो वञे।